آواز بدھا کچھ آواز بدھا منہ تو خیز دبنن عرض کو تو خدا جے پیری دعا اوہو منجن حق تا اوہو منجن اللہ پنجے حبیب کے چھان دنو ہر نعمت اللہ پنجے حبیب کے عطا کیا اللہ دا سنے تو مجھے حبیب دی کیڑی مہربانیاں چاہتو اللہ کیا جہنم اب بھی نہ سرد ہوگا انیا بھی جہنم نہ ٹھرندو چاہو ٹھرندو داڑھا چاہو اللہ کیا جہنم اب بھی نہ سرد ہوگا رو رو کے مصطفیٰ نے دریا بہا دیے ہیں ان کی مہک نے دل کے غنچے کھلا دیے ہیں پانا بشیر پڑھندا ہن پانا بشیر کس تو سارا ہن وہ چھا چوندا قرآن کو نہ تھو اچین خدا قرآن بھی ڈنو محبوب جی حدیث بھی ڈنی فقہ بھی ڈنو عربی علوم ڈنئی نعمتوں کئی پر مدینے وارے جے شان گان اللہ آواز بھی ڈنی نہ تھی آواز تو سار نہ کر مشہور لطیفہ نہ کہ بادشاہ کے عقل ہوں دو گھٹ وزیر کے چیڑے دیا آئو کہ سوال تو کہ جواب اہرو دے جو مکھے سمجھ میں اچھی نہ تو پھانسی دی مجھے جیسی حکم تو جو وزیر اللہ ہندار ودا جیسی حکم چین جے ہتھن جے تری میں وار چھونا آئین وار گال ہے صحیح پاجے ترنے نہار وار آئے جیسے بادشاہ سولی گالا تو وہیں سخی خیراتوں نیندے نیندے بار حلیارا یہ تو چاہ مجھا ہوتا ہے کیوں جانے کے نہیں جیسے تو نیند در دیا نوارو ماں وری بنٹا نوارو چی بلا ہی جے انہیں جیسے نوارا کے نہیں چی بٹھا نوارا جیسی بلا جن ملک نوارا جیسے میں کے نہیں تی بادشاہ سلام سولی گالا تو دیا نوارو ماں بنڈنا وارو اسہیر سب وٹھنا وارا بین ملکن وارن کے سار تھو انہیں سار میں جو ہی کیوں دوبارہ لیا اللہ اکبر یا رسول اللہ یا علی المرتضی حق چاریا پگار خدا دا مانو سنے حبیب کریم دا امتی ہو خدا جی عطا ہے علم پہ عقل پہ عشق پہ محبوب جی محبت پہ خدا جی مرضیات ہے نواز سونا حبیب فرمایا تھا کو بن نبی دنیا تے نہ آؤ مگر ان جو چہروں بھی سہروں ہوں دعا تا آواز سہروں ہوں دعا قرآن بے آواز سا پڑھوں حدیث بے پڑھوں مٹھے محمد شان شیرن میں پڑھوں خدا جی ذات پہنجی حبیب کے جے کے نعمتوں دنیوں علم دنو فیض دنو حیاتی دنی وہ سب عطائی نعمتوں منجن ایمانا جو کو نہ منجے سو وڈو پیمان جو وڈو قرآن فرمایا تو محبوب تو بن نعمتوں کا دعا ہی ماں رب بن نعمت کا دعا انعم اللہ علیہ وانعمت علیہ حبیبت تو بن نعمت کی منہ بن نعمت کی اغناہم اللہ ورسولہ حبیبت تو بغنی بنائے نوارو ہی ماں بغنی بنا نوارو تو خدا کے کا مولا تو وہی تو چاہیے محبوب غنی بنانا واروا محبوب نعمتوں کا نوارا شرک تھی ہو جا اللہ پناہ ہمیں رکھے یاد رکھو خدا تعالیٰ دی دعا
عطا कंदो आहे अल्लाह जे अताई नेमतुनि सां रब जा नबी बि नवाज़ियल आहिनि, रब जा प्यारा वली बि नवाज़ियल आहिनि। वलियन में कामिल वाली सैयदना गौसे आज़म। ॾाढा जो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। ऐं कट्टर सुन्नी सैयदन के हूअं शिया चवंदासीं सैयदन जा हूं, पर बादशाह पीर जो नालो ॿुधऊं त कल्हो का बुखार जी पिया। छो जो कट्टर सुन्नी आहे। चओ सुभान अल्लाह। छा आहे? खुलियल सुन्नी आहे, आला सुन्नी। फरमाया तो नज़रत इला बिलादिल्लाह जमअन का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली। अल्लाह जी नेमत अता थी आहे गौसे पाक खे, ख़ुदा जे सभिनी शारनि खे इएं थो ॾिसां जो सर जो दाणो हथ में हूंदो आहे। इहो शिरक थी वियो, इहो कुफर थी वियो। हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफा मुझे मिठे मोहम्मद जो परवानो ये तो वल्लाहि या यासीन मिसल कलम यकुन फिल आलमीन व हक्मन अंबाका। खुदा जा हबीब रब जो कसम तो जो मिसाल जहानन में आहे ही को। ये सब महादल्ला मुशरिक, सब गुमराह। छा थो चए नबी सोने खे? कूफे जे बस्ती मां वेही महबूब या यासीन आए सरदार तुंहिंजो मिसाल दुनिया में आहे को। मां ॾिठो आहे अल्लामा रूमी, इमाम आज़म, आला हज़रत सिंध जा वली सुहिणो भेटाई। इन्हें चैनी जो रमज़ो राज मिलंदा ईंदा। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ, खुली खुली चओ। अल्लाह पंहिंजे हबीब खे जेके नेमतूं अता कयूं आहिनि, पोइ असीं तूं हूंदा आहियूं तरड़ा। हरू भरू मूं वटि ही शइ माही आहे, माई आहे। महबूबत हलीम बि आहिनि, गुरुद्वार बि आहिनि, राज़ में रखण वारा बि आहिनि। अल्लामा रूमी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त नबी सुहिणा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि, संदन पाक जुती मुबारक पई आहे। ॿुधंदव बा, थकी न पिया हो? बसि टाइम आयो कीअं आयो, कंहिं बजे मां शुरू थियो ख़बर अथव? थोरो घणो साईं 12 25 हाणे घणो थियो आहे? 1:40 माना कलाक खां कम चढ़ी वियो। बाक़ी अभी देर था कयूं। छा थो रखे अल्लामा रूमी साईं त नबी से वेठा आहिनि, पाक जुती पई आहे। अशरफ अली थानवी देवबंदुनि जो वॾो होॾे लिखे थो त नबीअ जो इल्मु कहिड़े खां जहिड़ो आहे। वरी छा थो लिखे ज़ात सईद में त जेकॾहिं का मुश्किलात आहे, का तकलीफ़ आहे, का परेशानी आहे, तहज्जुद जी नमाज़ ते उथी वुज़ू करे नफ़िल पढ़ी मालिक जे बारगाह में पोइ महबूब जे पाक जुतीअ जो नक्श महबूब जे जुती जो नक्श मथे ते रखे उन जे वसीले सां दुआ घुरे त या अल्लाह ही तुंहिंजे हबीब जे पाक जुतीअ जो नक्शा, इन जे सदके महिरबानी कर, उन नक्श जे सदके गम लही वेंदा। जुती मुबारक, छा जुतीअ जो नक्श। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ जुती मुबारक रखी आहे, सुहिणा हबीब वेठा आहिनि। आओ को हिकिड़ो पखी आयो आहे, उन पाक जुतीअ खे चंबो विझी मथे थो खणे, पलटायई ऊंधी जो कयई त उन जुतीअ मां नांगो किरी पियो। छा किरी पियो था? ॾाढा त ॻाल्हा। साईं फरमाइनि था पिया सहाबे किराम खे, सहाबियो
नाग ॾिठो आहे क़िबला हा, पखी बि ॾिठो आहे क़िबला हा, पखी अला किथां मथे हो उन जी इन ते निगाह पई आहे, साईं अमां जी निगाह छो न पई? अल्लामा रूमी छा थो बयान करे, गर्चे हर ग़ैब खुदा मारा नमूद, दिल दरी लहज़ा बेहक मशगूल बूद। साईं फरमाए अल्लाह ताला हर ग़ैब असां खे खोले ॾेखारियो। कंहिं चयो अल्लाह मरहूम, ताला कंहिं चयो नथो ॻाल्हाए, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। कंहिं चयो हज़रत रूमी, जंहिंजे मसनवी जो शरह ख़ुद अशरफ अली लिखो, किली दे मसनवी। छा था फरमाए रूमी साहब? साईं फरमाए था अल्लाह ताला हर ग़ैब असां खे ॾेखारियो आहे, पर हींअर असां पंहिंजे मालिक जे मुहबत में महवहासी, इन ॾे असां तवज्जो को बि कोन कयो। तव्हांखे सवेल खां ॿुधाए पियो वञे त महबूबन करीमन जो तवज्जो करे न हूंदो आहे, उहा ॿी शइ आहे, बाक़ी महबूब जे इल्म में न हुजे साल तवज्जो ॿी शइ आहे, इल्म में हुजणु इल्म में हुजणु ॾाढा ॻाल्हा। नाग किरी पियो आहे, पखी अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, तव्हां मालिक जे पाक मुहबत में महव हुआ, मूंखे कहिड़ी ख़बर तने पाक जिते में नाग आयो हबीब, ये अम्हां जे नूर जूं तजल्लियूं हूं जन में मूंखे नाग ॾिसण में आयो। इन ई रूमी आंदो सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा, ईमान वारनि जी अम्मा। चओ ईमान वारनि जी, खुली खुली चओ ईमान वारनि जी शान फरमाए थी पई। मां वेठी आहियां, हबीब सोना ॿाहिरां अचनि पिया, जीअं जो पंहिंजे पाक हुजरे में घिरिया त अम्मा साण वधी करे हबीबनि जे कपिड़नि खे हथ पई लाए। साहिब चवंदा छा आहे? साईं हेॾो मींहुं वसियो आहे, हेतिरी बरसात पई आहे, अव्हां जा कपिड़ा आला छो न थिया? ॾाढा सुभान अल्लाह चओ। सैयदा आयशा सिद्दीका फरमाए थी हुजूर जो आया, मां तकड़ी वई हां, हबीब जे पाक कपिड़े खे हथ फैलाए। साईं पुछनि था ख़ैर त थी? क़िबला हेॾो मींहुं वसियो आहे, हेतिरी बरसात पई आहे, अव्हां जा कपिड़ा छो न पुसाइनि? साईं फरमाए मथे ते छा थिए? मुंहिंजो निहार मुंहिंजा भाउ, मथे ते छा थई? महबूब अव्हां जे ढकण वारी चादर। फरमाता आयशा या बरसात जेका तोखे ॾिसण में आई आहे, चओ ख़ैर आहे, खणी थी वई देर आहे। साईं था फरमाइनि आयशा मथे ते छा थी? क़िबला अव्हां जी चादर। चओ सुभान अल्लाह, उहा चादर जंहिंखे क़ुरान बयान करे। अल्लाह फरमाए थो या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला। ऐ चादर ढकण वारा हबीब, रात उथी अल्लाह जी बात कर मगर थोड़ो वक्त आराम कर। या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर। ऐ चादर ढकींदड़ हबीब, उथी पंहिंजे उम्मत खे खुदा जे डप खां ॾेजाड़। उहा चादर। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ वॾे आवाज़ सां चओ। चवनि था त छाजो वसीलो, छाजी फलाणी शइ? सुहिणे अली अल मुर्तज़ा, शेर खुदा, मुश्किल कुशा,
खुली चो मुश्किल वॾे आवाज़ सां चओ ॾाढा चओ ॾाढा नथो चई ॾाढा चओ असां सुन्नत जमायत जो पीढ़ीअ जे सभिनी प्यारनि सां प्यार जो सभिनी प्यारनि सां ॾाढा चओ सोनो अली अल मुर्तज़ा शेर खुदा महबूब जे दरबार में आयो गमगीन मग़मूम साईं था फरमाइन अली अल मुर्तज़ा छा अल्लाह निहारियो बा क़िबला अम्मा गुज़ारे वैया हज़रत अली जी अम्मा जो नालो फातिमा है छा है नालो अम्मा गुज़ारे वैया हबीब फरमाइनि था गुस्ल ॾियण खां पोइ कफन ढकण में वो मोहम्मद हबीब जी चादर वठो अम्मा के कफन में वहा चादर ॾिजो छा पिया ॾियनि पंहिंजी चादर अम्मा साण के चादर कफन में ॾिनी वई आहे जनाज़ो खणी जन्नतुल बकी में आया जॾहिं क़बर खोटे तैयार कई वई आहे नबी से उन अमर जे कब्र मुबारक में पान अवल लेटन था सुमन था कब्र में सिधा थी सहाबी हैरान है साईं दुआ था घुरनि या अल्लाह ये फातिमा अली जी तम्मा है पर मूं मोहम्मद हबीब जी अम्मा बोला मुखे अम्मा मां गुर प्यार ॾियण वारी आहे रब्बुल आलमीन मां इन खे पंहिंजी चादर कफन में ॾिनी आहे इन जे क़बर में लेटियो आहियां इन जे करे लेटियो आहियां त मुंहिंजे सदके ऐं मूंखां अॻियनि नबीअनि जे सदके हिन जे क़बर खे कुशादो बनाइजां वो चादर इन जे करे ॾिनी आहे त इन चादर जे सदके हिन खे जन्नती वॻा नसीब फरमाइजां या रसूल अल्लाह या अली अल मुर्तज़ा हक चार ॿुधो मुंहिंजा भाइरो हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जी अम्मा नबी करीम पंहिंजी चादर पाराई माना महबूब जी चादर वसीलो चओ महबूब जी चादर वॾे आवाज़ सां चओ चादर वसीलो आहे हजरत हबीब करीम खुद वसीले की तालीम ॾिनी आहे उहा चादर अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी त मुंहिंजे मथां ई हबीब पुछो त मथे ते छा अथई मूं चयो क़िबला तव्हांजी चादर आहे पाण फरमायो आयशा इहो जेको मींहुं तोखे ॾिसण में आयो आहे हिते जो न आहे साईं किथे जो आहे अल्लामा रूमी जो इरशाद फरमाए तो नस्ती बारा ज़ेबरे ई समा हस्ते इबरे दीगर समा हिन आसमान जो मींहुं न आहे आसमान ॿियो आहे ककर ॿियो पर आयशा सिद्दीक़ा मुंहिंजी चादर तुंहिंजे मथे ते आहे उन चादर जे सदके तुंहिंजी निगाह ॿिए आसमान खे ॾिसी रही आहे आयशा जी निगाह चादर जे सदके ॿुधा त उन चादर वारे हबीब जी निगाह किथे मिली सब अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे नेमत अता फरमायो आहे हबीब करीम खे ॾाज ॾिना आहिनि उन अल्लाह ताला जी तरफ़ां अता कयल नेमतुनि खे शिरक न चा कुफर न चा गुमराही न चा चरियो न थी होश खां कम वठ अल्लाह जे क़ुरान अहिड़ा वाक़िया बयान फरमाया आहिनि ऐं उन जी निस्बत पंहिंजे प्यारनि ॾे कई आहे खुदा जे वलीअ ॾे नबीअ ॾे कंहिं कम जी निस्बत करणु शिरक चओ चओ शिरक ॾाढा चओ थकिजी पियो सुलह सुलह जुमला ॿुधंदो हल सैयदा बीबी मरियम ॿुधी थी अदा अम्मा मरियम जंहिंजे नाले ते क़ुरान पाक जी सॼी सूरत आई आहे मरियम सां तक़वा वारी आहे परहेज़गार आहे पंहिंजे हुजरे में वेठी आहे अल्लाह ताला फरमाए जिब्रील जी मुंहिंजा मालिक वञ मरियम खे मुबारक ॾे ॿुधाईसि त मां मुड़ुस खां सवाइ पुट थो ॾियां
रुगी ॿुधाइस न पर परे खां बीही जब फीणो विझबो आहे ईअं मरियम साईं ॾे थूकबो छला कंहिंखे रब चयो जिबरील खे कंहिंखे फरमाई वॾे आवाज़ सां जिबरील आयो हज़रत बीबी मरियम इंसानी सूरत में कहिड़ी सूरत में फतमस्सल लहा बशरन सविया इंसानी सूरत में थी आयो बीबी साईं ने हारे पुछियो केरु छो आयो लफ़्ज़ ॿुधा क़ुरान करीम जा इन्नमा अना रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया मरियम साईं मां तुंहिंजे रब जो कासिद आहियां तोखे पुट थो ॾियां पुट थो वहब यहबो माफ़ी मुज़ारे अहब वाहिद मुतकल्लिम जो सीगो जिब्रील थो चवे त मां थो पुट ॾियां ॾियण वारो केरु आहे वॾे आवाज़ सां ॻाल्हा पर जिब्रील उन पुट जे मिलण जो सबब थो बणिजे ज़रियो थो बणिजे ऐं उन पाण ॾे निस्बत कई आहे त न कुफ्र आहे न शिरक आहे क़ुरान करीम में अल्लाह पाण बयान फरमायो जीअं जिब्रील ॾी पाण ॾे निस्बत करणु कुफ्र न आहे इएं मिठे मुहम्मद ॾे कंहिं कम जी निस्बत करण बि शिरक चओ शिरक ॾाढा चओ ॿियो वाक़ियो हज़रत मूसा ॿुधो थी एॾा ॾाढा था ॻाल्हा जोशीदो नबी एतिरो जलाली मिज़ाज वारो जो इज़राइल सॻोरे खे बि न छॾे हर खई लपाड़ अखियूं बारक ॿाहिरि जाॻो था उहो मूसा सॻोरो बनी इसराइल जे दीन जी दावत ॾियण जे लाइ आयो किबती फिरौनी कबीले वारा उन्हनि खे बि चयई किबतिन हज़रत मूसा खे ईसा न मञूं अल्लाह ताला जे नबी दुआ घुरी मुंहिंजा मौला नथा मञी ने हिननि खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾे क़ुरान करीम में अल्लाह छा फरमायो असां हुननि जे मथां तूफ़ान मोकिलियो فأرسلنا عليهم الطوفان والجراد والقمل والضفادع والدم آيات مفصلات ॾाढा सुभाणे अल्लाह चओ हीअ आहिनि पंफलेट वहाबिन जा अक़ीदा कहिड़ा आहिनि गुस्ताख कुफरी गुस्ताखाना अक़ीदा इहे तव्हांखे मिलंदा चुरपुर न कयो मां 2 कलाक ॻाल्हाए पोइ तव्हां खां माफ़ी वठंदुसि तव्हां त चवंदव त सॼी राति छो त इश्क तव्हांजो मौज ते ॾिठो आहे पर मां ज़ईफ़ आहियां ॿुधो मुंहिंजे हबीब जा परवानो सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो नबी सॻोरा तुंहिंजी दुआ क़बूल आहे मां अज़ाब थो मोकिलियां पर तूफ़ान आयो छा आयो छिटियूं भिटियूं पटे खणी बंदी न थिए छंछर खां शुरू थियो मथां जुमो पियो थिए क़ुरान पाक तफ़सील लिखनि था फिरौन पाण जाॻो था सैयदना मूसा जी ॻाल्हि थोरी करे पोइ न ते अचां मूसा जी माना चुप करे वेठा आहियो आशिक़ रसूल आहियो हथ मथे खणो भला गौसे पाक खे मञण वारा आहियो झरो हथ न कयो न इहो लुंडो हथ कंदो आहे वहाबी तही छा मथे हथ करे ॾेखारियो वाह 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 लुंडो हथ न सॼो गौसे पाक खे मञण वारो सुहिणे मुहम्मद हबीब जे इश्क वारो दुनिया ते हिकिड़े ई दौर में 2 मूसा ॼावा मूसा माना पाणीअ वारो छा वारो मूसा अलैहिस्सलाम ॼमे पियो फिरौन खे ख्वाब में इशारा त मरी वे कल्ह तबाह थी वे
तुम्हारो तख्त ताज जोड़े जो बचरा जुदा कई मायरू जुदा कई ज़ालू मुर्ख जुदा कई खानदानी मनसूबा बंदी थोड़ा बार प्यारी प्यार जो हिन जो पीउ थोरो सी दे वठी दवाऊं हलियूं हन कि बाबा ॿार न ॼमनि तो सोचे वाकई इहो नथो सोचे त जेके औरतूं बचड़ा न ॼणी मूंसे गुनाह केतिरा कंदियूं के बच्चन जूं जंगी रब इज्जत रखे थोड़ा ॿार फिरौनी जो तरीक़ो फिरौन जो नक्शो फिरौन ॿार जुदा कया मायरुनि खां मायरूं परेशान मुर्ख जुदा ज़ालनि खां हेॾे ॿुॾे ॾिहारियो 70,000 बचड़ा कोहराई मूसा न के अल्लाह ताला जे प्यारे नबी हज़रत मूसा जी जीजल अम्मा बच्चो वजूद में आयो आहे परेशान किथे वञी ॼणिया इल्हाम थियो बीबी साहिबा परेशान थी ॼणे साफ़ सुथरो बच्चो काठ जे संदूक में विझी उन नहर में उछलाए जेका फिरौन जे घर ॾिसी वञे मौला मुंहिंजो बच्चो बचंदो ई कोन अला छा अल्लाह सां का ॻणती न कर इन्ना रादूहु इलैके वजाइलूहु मिनल मुरसलीन इहो तोखे मोटाए ॾींदासीं मुरसल बनाईंदासीं नबी बनाईंदासीं संदूक में हज़रत मूसा खे अम्मा विझे थी पंहिंजे न्याणीअ खे थी चवे तूं किनारो वठियो वञ ॾिस छा थो थिए पर ॻाल्हि न कजां त को मां हिनजी भेण आहियां या मुंहिंजो भाउ पेती लड़ंदी फिरौन जे महला जॻहियों आई आहे फिरौन वेठो आहे पेती कढाए थो कढंद अंदर बचड़ो आहे तवज्जो ॾे ॿुधो मुख़्तसर किसो मक़सद मां चवां थो बच्चो आहे चई हिनखे शहीद कयो मता इहो मुंहिंजे पग जे लहण वारो आहे संत घर में रहण बीबी आसिया सगोरी चेसी चरियो थियो आहे कुर्रत ऐन ली वलक ला तक़तलूहु असा अयन फना औ नतखिज़हु वलदा लफ्ज़ ते गौर कर कुर्रत ऐन ली वलक ही बच्चो मुझे अखन जो ठारा तुझे अखन जो ठारा मक्के में सऊदी अरब जे कायम कयल यूनिवर्सिटी में तफसीर जे शोबे जो उस्ताद मोहम्मद अली साबूनी उन लिखा तफसीर सफ़रत तफासीर ॿियो लिखो मुख्तसर तफसीर इब्न कसीर टियों लिखो तनवीर अज़हान लिखो सफ़त तफासीर में इन आयत वज़ाहत में तो हजरत बीबी आशा छा फरमायो कुर्रत ऐन ली वलक यो मुझे अखिन जो ठारा इन ठार चवण जे सदके ईमान जी नेमत नसीब थ छा चई मुझे अखिन जो ॾाढा च सुनियो तहां बाग में मदीने वारे जो नालो ॿुधंदा हो अशद आंगुरे आंगूठो मिलाए चपन सां चुमी अखियुनि ते रखे छा चवंदा आहियो पहिरे भेरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह ॿिए भेरे छा चवंदो कुर्रत ऐनी बिक या हबीब अल्लाह अल्लाहुम्मा मत्तअनी बिस्सम वल बसर हबीब तुंहिंजो नालो मुंहिंजी अखियुनि जो ठारा आसिया खे ठार चवण जे करे ईमान मिलियो आहे तूं जे ठार अखियुनि जो चवंदे त मदनी मेहरबान मिलंदी चवंदे आंगूठा अशद आंगुर सां मिलाए चपन सां चुमी अखियुनि ते रखंदे ॾाढा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिको
نبی کریم جی ذات برکات حضرت موسیٰ آयो حضرت موسیٰ کے فرعون جی گھر واری پیار سان پالو ہے چھامے ہو کاٹھ جی پیتی میں چھامے ہو پیتی آئی باہر نکتو فرعون چو بھلا جے تو نے کے پانچ رکھی تھی تو پو ہمت کر کہڑی جائیوں بھرا جے کے نکھے کھیرے پیاری قرآن پاک میں تو حرمنا علیہ المراد رسم تو اسا موسیٰ جے متھا دائم جو کھیر حرام کرے چھجو حرمنا علیہ المراد رسم تو اسا موسیٰ جے متھا دائم جو کھیر حرام کرے چھجو دائی حضرت موسیٰ قبول کر جلا تیار نہ ہے سائن دی بھیڑ متھا بیٹھی یا انہیں کے چند تھا ماں تو کھے کا دائی سجھے جتی ہاؤ دس تیرے سے پہلے ماں رب واحد و پورے کو کہتا تو کھے موٹا دی باسی فرعون جائے پگھارتی حضرت موسیٰ علیہ السلام پہلے جی جل ماں وٹ کو نکلی وڈو جو تھی وڈو چھو نبوت جو اظہار چھو وقت مبارک ہاتھ میں پھر حضرت موسیٰ علیہ السلام کے اللہ تعالیٰ پیغمبری دنیا نبوت دنیا اظہار چھو لٹھ ہاتھ میں چھڑے تو تا بلا تھی بنجی چھاتی بنجی پر کتری لمبی ایک نیل پنتھ جو گالا گھنو وڈے آواسا گالا گھنو قرآن پاک تفسیر لکھن تھا پیا اور یہ ڈریگ میں میل تھی ونی اور یہ پچھتے متھے جو بھی ہے تو ایڈو بات کھولے جو فرعون جی محلات سجی ان جی جن ہکڑو گرہ پئی تھی فرعون ایہا کیفیت نسی وٹھی بھگو اندر جاگو تھا 400 بھیرا پیٹ ٹنگا ویٹھو گانا بھیرا دست فیس خدا کے سارے نو پانا تھے پیٹ نہ بھی ہے اس طرح روشن دان کا سچو کرے موسیٰ انکھے وٹھ ممجن جیلا تیار تفسیر لکھو تا اوہا بلا دسن اللہ مانہو آیا ایک نہ لکھی مانہو گر تھی گا جدائے ہیٹھ وری زمین تے اچی ہی ڈرگھی تھی ماہن دے وریا تب ڈرپ میں مانہو بھج دے کبھی مطا کرن دادا مرن دادا دنین تب 25,000 مانہو مواتا دلے رسی ہانے نکل بھی ہنو کہ یہ بلا سائی یہ نہیں تانکری پہری بلا تو شاہتا اللہ اللہ حضرت موسیٰ علیہ السلام جی گال پہ کہاں سبھی کما رب جے نبی دیکھا رہا فرعون پیو منی دعا گھری اللہ سے طوفان موکلو ہفتو ہلیوا بھجی آیا موسیٰ اللہ تعالیٰ جو نبی آہیں دعا گھر ہے نہارو قرآن کریم چھا بیان کیو چھا تو چوئے لئن کشفت ان الرجز لنؤمنن لك ولنرسلن معك بني اسرائيل لئن کشفت صحیح مولوی صاحب یہ اگر مولوی صاحب بیٹھو آپ جو پیارو لئن کشفت ان الرجز او موسیٰ جے تو اساں تاہی تکلیف اللہ تھی کیسے بات منے اللہ کیسے بات منے کشفت خطاب کیسا ہے حضرت اللہ فرمایا تو نبی جے چمن دے کرے مالو کھلایا نبی ہانے ماں تو کیا پچھا تو تجھے موسیٰ کیا یہ چمن شرک ہو تو شرک ساتھ دعا قبول تھی دی آدھا گال ہائیو شرک نہ ہے کفر نہ ہے غلط نہ ہے
اللہ جے نبی دے نسبت کرن یا ولی دے نسبت کرن خدا جی پیارے دے نسبت کرن نہ کفران نہ شرکان خراب ہی پیارن جو طریقو اللہ تعالی حقیقی کار سازا ان جے کرم سا ان جا پیارا بغم اللہ دا نکمٹھو ہی دان اصل شرک نہ ہے جلدی کیا کریں اللہ جی مجھے حافظ صاحب کسے جلدی کہ مجھے مکھاتا کہنا لاچا چوسی کاڑے ویندا سے لیکن مول صاحب تقریر کئی مانو سب ہلایا ہکرو بیٹھو کہ میری گال تے بدھ مجھے تقریر بنی تھی یا کو ڈولا چار تھی چیسے گال ہیاں تقریر کانا ونیا پر کرسی بھجیا اتھو تک اتھی تکھا سو پویوں تے مائیے پر عشق وارن دیلا عشق وارن دیلا ایک اللہ دیوانے چھا فرمایو جنہاں دلڑی ازل تو لائی ہے اندے جھوک وے وسدی کائی ہے وڈے آوازاں چو سبحان اللہ عشق جی موج ہوتی محبت میں محب ہوتی فنا تھی ون حبیب عشق میں کما اللہ یا رب بے حیان جو بے ادبن جو لکھے تو نماز میں نبی سے جو خیال نہ چی گھر واری جمع جو خیال اچھی پیوا کتاب سرات مستقیم گھر واری جے جمع جو خیال اچھی چی پوئی تو بھلو کم بیٹھو نماز میں آئے شروع گھر واری سے یہ بھلو کم وہ جماعتی کہہ جے پوچھو بیٹھو جماعتی کہہ جے پوچھو نماز پڑھنے وہ بیٹھو گھر وہ لگو پڑھا کم یہ بہتر کم بھلا چاہتا جو نبی صلی اللہ علیہ وسلم صورت مبارک ہے معاذ اللہ چاہتا یہ گڑھا کھان برو اے خدا جو قسم اللہ دا پیارا نماز میں بیہدان تا مدینے وارے جو دیدار کلان بیت اللہ ہونا جگہ پرے نہ ہوں حضرت داتا گنج بخش لاہور والا بدھو تھی گنج بخش فیض عالم مظہر نور خدا گنج بخش فیض عالم مظہر نور خدا ناک سورا پیر کامل کامل را رہنما مسجد سائیں چھاہی ملا چی پھریا کہ میرا ہی پیر کرو جو نہ بھاکر پائے نہ مانی کھارائے نہ بوڑ نہ باڑی مسجد سدھی نہ ہے قبلے تے فتوہ واریو سائیں کی بدھا سے ایمان ہو چاہتا مسجد سدھی نہ ہے کیر سوچا ہے سائیں فلانو مولبی فلانو مولبی فلانو مولبی یہ مولبی اٹھی چو اٹھی آیا مولی صاحب جی قبلہ سدھی نہ ہے نہ سائیں فرمایا وضو اتھا سائیں ہاں نماز پہندا سی مساں گڈ ڈیجو نماز کھان پو فیصلو تھیندو تو چھا کرے صحیح بھلی نماز دی جماعت پیارا نماز دی نیت کندے کندے سبنی جا کنن تے ہتھ رہا حضرت داتا گنج بخش اللہ علیہ وسلم طرف کعبۃ اللہ یہ آنگر جو کھڑی تا پردہ پرے ہل کعبو اگاں بیٹھو وا سمتا تو داتا جے مسجد جو کنڈو کعبے جے مسجد سدھیو ملیو پیو آہن سبحان پر یہ پنتھ تو کیا ہی نہ ہے
اللہ دے بانے فرمایا جنہاں دلڑی ازل تو لائی ہے اندے جھوک میں وسدی کائی ہے سجی دنیا سلام سبحان اللہ جو سبحان اللہ سائیں صدیق اکبر نرالا واہ عمر ہے بھاگی والا اج بھی مجھے محبوب جے بھاکر میں ستا کیا آہے نا گالا آتا صحیح سائیں صدیق اکبر نرالا واہ عمر ہے بھاگی والا واہ سخا عثمان وکھائی ہے اندے جھوک میں وسدی کائی ہے اندے جھوک میں وسدی کائی ہے جنہاں دلڑی ازل تو لائی ہے اندے جھوک میں وسدی کائی ہے تئی سبحان اللہ چو کنڈا پاسے آ رہا بیتا تھا پڑھنا بھی اچھا شکر اللہ دا کرم ہم سنیے جو سینو جنرل اسٹورہ ہر شی ہو جو اچھی تھا بیان کر ہاں ہاں واہ سہنا پیر علی ہے جے کو حق دا شیر جلی ہے کتی کامل مشکل کشائی ہے اندے جھوک وسدی کائی ہے جنہاں دلڑی ازل تو لائی ہے جنہاں دلڑی ازل تو لائی ہے اندے جھوک وسدی کائی ہے واہ مجھے محبوب جا شاعر واہ مداح حبیب کریم جا اکتی تھا تو بیان کرے واہ حسن حسین پیارا جنہاں دین کتے گھر سارا وچے کربل جھوک لٹائی ہے اندے جھوک وسدی کائی ہے جنہاں دلڑی ازل تو لائی ہے اندے جھوک وسدی کائی ہے سونے امیر عمر جو بچرو حضرت سچل سر مست چو سبحان اللہ چو سبحان اللہ پڑھے پہ مدرسے میں پڑھندے اکھ متھے تھی مولی نثار احمد کو جذباتی مولانا کی کر ہری سب پڑھ سائیں محبوب بابا سبق پڑھ سائیں محبوب یہ سچو کون سا بدھ لپاڑ تو ہوئی سیفنا تو میاں مار نمو ماں سبق پڑھا کی نہ سجن دساں ہائے ہائے واہ واہ استاد ورس شاگرد میاں مار نمو ماں سبق پڑھا کی نہ سجن دساں ہاں ہاں اللہ کرے ساتے بکرم تھے اساتے مہربانی تھی خدا جو قسمہ کنے کنے ایڑی مہربانی تھی دیا جو دس پوا تانے مدینے کا سائیں اچن کیا کافلے میں پہنچن آئے رسیم شان کافلو بیٹے فرما تو کہ چنگ آیا کافلو ساتھ دھنی سروان وار وڈھے باغوں کیا پواہوں دا پلان جڑو پنہل پان تیری سٹ سجن دے ساتھ جی
محبوب تو انہیں تے نعمت کئی منہ بھی نعمت کئی محبوب انہوں نے اللہ رسول غنی بنایو کئی اللہ جے کلام کریم دا ارشاد یہ شرک نہ ہے کفر نہ ہے یاد رکھو توحید سانجو پکو عقیدو پکو ایمان رسالت سانجو پکو عقیدو پکو ایمان رسول ہوا جب تو خالق صاحب مخلوق خالق کھاں وٹھندو مخلوق کے چاچا مخلوق کے چھا دیندو جے کی گھرندو سو دیندو سہنے حبیب جا صحابیہ حضرت انس رضی اللہ تعالیٰ عنہ بدو تھا سائیں تھکجی پہ آئے ہو سبحان اللہ نہ تھکا ہو پکا ہو بیٹھا یکا ہو سبحان اللہ خدا کندو قیامت دہار اس حبیب سان گڈ ہوگا ہے کہ اللہ دے بانے جی پچارا کہ تو ہم گناہگار ہیں ہم خطا دار ہیں پھر بھی خالق کی رحمت کے حقدار ہیں سائیں غلام شبیر یہ نا قبلہ سائیں آج کل یہ چھوڑا ہم خطا دار ہیں ہم گناہگار ہیں پھر بھی خالق کی رحمت کے حقدار ہیں ہم غلامان محمد ہیں ہر حال میں ہم کو نسبت یہ کیسی کھری مل گئی عشق سلطان بطحا پہ قربان جان قلب تاریک کو روشنی مل گئی ان کی دامن سے وابستہ جب ہو گئے روح کو ایک نئی زندگی مل گئی ادھر ڈاڈی پیاری بولی بے دینت گولی بھجن دی شیطان جی ٹولی تو جی رحمت سا بھر بھی جھولی چودا دی سہنی لولی چاو سہنی لولی چاچا نندر پھٹا مدینے وارے جی خصوصی مہربانی اللہ اللہ واہ مولی بدر الدین نوری بد مذہب کے سوری نکن دو ٹوری نہ پہنچے سے پوری واہ واہ چو سبحان اللہ آجھا جو سبحان اللہ سونے حبیب جا عاشقاؤ چھاتو چے محبت وارو عشق محبوب ہے درد و غم کی دوا نعت محبوب ہے روح و دل کی غذا علامہ عبدالحی لکھنوی جہاں شرح وکایا فقہ جی کتابت حاشو لکھوا جاگو تھا 40 سال عمر علم جو ڈاڑھو قابل انہیں لکھوا ہے میزان صرف جو شرح طبیان انہیں جو شروع والے لفظن کے سی مجھے دماغ تھکا کھائی حیرت پریس لکھے تو اللہ محمد خدا سارا حق ہے اللہ پر لفظ کے ہونے مدینے والے جو نالو جو سبحان اللہ ڈاڑھا جو سبحان اللہ محمد حامد لفظ تو نہیں ہارے شرح وکا جی حاشے تے کتاب تحریر میں لکھے تو وہابی چمن گارا وہابی چمن کیر کہے وہابی چوے تو نے تاثیر جو چھو گارا تو کہتا وہابی مدینے والا گستاخ مسلمان کے گستاخ نہ سجو پر جے کو پانا چڑھائے تقریر میں تو محرم میں صحابن کے عرص میں وہابن کے بابا محرم میں صحابن کے گاری ملن عرص میں وہابن کے
خالق تو وہابی آہیں یا نہ کلیئر کر جے آہیں تپو عبدالحی لکھن والی فتوہ دس جے نہیں تپو چڑ نہ سدائم علماء المسلمین والوہابیون ترکیہ رہا کتاب چھپایا ہوا دنیا جا علماء لکھن تھا تو وہابی مانا مدینے وارے جو نجو بے ادب خالص بے ادب چٹو گستاخ خدا پناہ ہمیں رکھے جو خدا پناہ ہمیں رکھے مجھے سہنے حبیب کریم جے محبت وارو مدینے وارے آقا صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم دی کاشے نسبت کرن شرک نہ کفر نہ علماء دا بیان پہنس علامہ عبدالحی لکھنوی جو بیان اچو شیخ عبدالحق محدث دہلوی جیکو مدینے میں پڑھندو ہو خواب میں محبوبن جو دیدار محبوبہ جی مرضی یا اوڑھاں گھرائے یا ہتے دیدار کرائے وہ بلائیں اگر یہ بھی کچھ کم نہیں ان کا تشریف لانا بڑی بات ہے وڈے آواز سبحان اللہ نہ تھا چاہو وہ بلائیں اگر یہ بھی کچھ کم نہیں ان کا تشریف لانا بڑی بات ہے ان کے قدموں میں رہنے کا مجھ کو ملے مختصر سا ٹھکانا بڑی بات ہے ہنن جو عقید و عاشقن ہی اے فاسقن جو چھا تو وہاں مردودہ ہے جائے تے دعا قبول نہ تھی دکھائے میں کتاب حوالو چھا سوچے وہ اشارہ کرے تو یہ سورج پھرے جس کے سجدے کو محراب کعبہ جھکے چاند پر پہنچ جانا حقیقت صحیح چاند قدم میں لانا بڑی بات ہے یا شفیع الامم للہ کر دے کرم شالا وسدا رہے تیرا سہنا حرم حرم پہ حرم پیار تھی نسال پیار تھی اگر پکی نشالہ رب کا سبحان اللہ چل اتے چھا حلی چا کی حلی وے تیری یادوں سے معمور سینہ رہے سامنے میرے تیرا مدینہ رہے قربان ونجا مجھا محبوبت جی عاشقن جی عشقت خدا جو قسم اہلا مانو لٹھاسی سخت سیہ جے یا گرمی پیر اگھائے پیر اگھائے نہیں صحیح یعنی سائیں جگہ سلامتی پڑھن یہ تو لگے تو جن محبوب اساں گال ہے نہ چھاچو اللہ وارے تیری یادوں سے معمور سینہ رہے سامنے میرے تیرا مدینہ رہے در پہ بیٹھا رہوں رب کا دعا آمین چاہ آمین سر آمین سر در پہ بیٹھا رہوں لے کر کے چشم نم شالا وسدا رہے تیرا سہنا حرم اللہ اللہ بے چھاتے ہو بے چھاتے وہ دولت دنیا سے بیزار نظر آئے کیر وہ دولت
دنیا سے بیزار نظر آئے جو عشق محمد میں سرشار نظر آئے. ॾाढी प्यारी वणानी अथसि, ॾाढी प्यारी. झरमट में सतारों के चांदाए नज़र जैसे. चंड से तारनि में ॾिसबो आहे, फिर बीठा हूंदा आहिनि. झरमट में सतारों के चांदाए नजर जैसे, चांदाए नजर जैसे, चांदाए नजर जैसे, यूं नबी के हल्के में सरकार नजर आए. यूं नबियों के हल्के में सरकार नजर आए. अॻिते ॿुधो मिले थी ॻाल्हि. हाँ हाँ, कोई मुझसे आके पूछे मेरे दिल पे था क्या गुजरा. मुखा पूछो मानस मूंखे की साईं तव्हांखे गवर्नमेंट ॾिनी आहे टिकेट, मुंहिंजो गवर्नमेंट पंहिंजो पेट भरियो आहे. ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो अकुल कमु न कंदो आहे. मदीने वारो करे कॾहिं ॿ दफ़ा टे दफ़ा घुराए साल. चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह. वॾे आवाज़ सां जो कसम न लॻंदी. कोई मुझसे आके पूछे मेरे दिल पे था क्या गुजरा, जब रोज़े नबवी के मीनार नजर आए. सुभान अल्लाह, तो सुभान अल्लाह. जब गुंबद खिदरा के अनवार नजर आए, जब दरबार नबवी के दीदार नजर आए. अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे रसूल बनाए मोकिलियो आहे. रसूल बनाए मोकिलियो. मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल. कंहिं कॾहिं खां केसी ताईं कहिड़े नमूने वॾो मौज़ू आहे. कंहिंजो रसूल आहे अल्लाह जो, काला कंहिंजो कंहिं ॾे रसूल आहे. न रुॻी तव्हां ॾिसो सारी कायनात में कॾहिं खां रसूल जॾहिं खां संदन पाक ज़ात वजूद में आई. केसी ते रसूल क़यामत रिसालत जारी सारी आहे. चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह. यादि रखो अल्लाह ताला जंहिंखे जंहिं रसूल करे मोकिलियो उन्हनि खे अबा उन्हनि जी ज़बान बि सेखारी. ईअं न दा अरबनि ॾे अरबी वारो, सुरियानी वारनि ॾे सुरियानी वारो. जेको नबी जंहिं क़ौम ॾे वियो थे उन्हनि जी ज़बान ॼाणंदो. अबा ईअं भला नबी से कंहिंजो नबी आहे जॾहिं सारी कायनात जो नबी आहे त सभिनी जे ज़बाननि खे ॼाणण वारो. वो माखी पे कंहिं शइ सां खाधी. वॼा ॻाल्हि ॿुधो पोइ सलाह सलाम. महिमान पे आयो ॾिठे त जे माखी जी सलाह कंदोमांसि त खाई वेंदो, न कंदोमांसि त कावड़जी पवंदो. चई भाऊ हली आहे जी आहे, माखी पियो खवां गरम आहे ॾाढी, साड़ो कंदी गर्मी कंदी, न त सलाह कई. हा उहो पोइ मुंहिंजा चवंदा साड़ो कंदी मूंखे कंदी मूंखे मां खावां थो. पाण थो खाई त साड़ो कोन थी करे मुंहिंजे लाइ साड़ो.
पाण नबी से खां मदद वठनि, नबी करीम खे सॾ कनि, नबी करीम जी मदरसा बुनियाद रखे, नबी करीम मदरसा हिसाब किताब करे, तो गुनाह कोन्हे को। बाक़ी सुन्नी था चऊं त गुनाह, असीं छा चऊं? हेॾे निहारियो, करम कर दो करम दी हाँ भिखारी या रसूल अल्लाह। छा चऊं? करम कर दो करम दी हाँ भिखारी या रसूल अल्लाह। मैं तेरी हाँ नरुल मर्रा आवारी या रसूल अल्लाह। मुझा साईं मां को निधन को तो ना है, मैं तेरी हाँ नरुल मर्रा आवारी या रसूल या रसूल अल्लाह आवारी या। अॻिते ॾाढी बाझारी में जो तेरी पाक गलियां दे झाड़ू बरदार फिरदे हिन तिन्हां दे